अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थींदो। छा रेस बालाजी खान राबेल खे अगवा करे ऐं उन सां ज़बरदस्ती शादी कंदो? छा रावल हाणे रेस बालाजी खान ऐं मंठार मथां हमलो कंदो? छा मिठिल खान पंहिंजी धीउ राबेल जो संग बालाजी खान खे ॾींदो? त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल में जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। सब्सक्राइब करण सां को अव्हां जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अव्हां जो टाइम वेस्ट कोन पिया करियूं, हलूं था पंहिंजे कहानी ऐं अपडेट जी तरफ़। तो हाणे तव्हां ॾिसंदो त रेस बालाजी खान जेको आहे राबेल खे धमकाईंदो। राबेल खे चवंदो तुंहिंजो भलो इन में त तूं मूंसां शादी में राज़ी थी त तूं ख़ुशि हूंदे, बंगलोर ऐं माड़नि में ख़ुशी ज़िंदगी गुज़ारींदे, तूं उते ख़ुशहाल थी वेंदे, इन जे करे तुंहिंजो भलो इन में आहे। राबेल चवंदो त रेस बालाजी खान तुंहिंजो भलो इन में आहे त तूं मुंहिंजो पीछो छॾे ॾे। अगरि जेकर तूं मुंहिंजो पीछो न छॾे त पोइ तोखे मुंहिंजे हथां केर बि न बचाईंदो। जो हाणे मां पोइ इहो विसारे वेही रहंदुसि त बि इन ॻोठ जो वॾो आहीं, तूं रेस बालाजी खान आहीं। अगरि जेकर तूं ज़बरदस्ती ॾेखारी त पोइ तोखे मुंहिंजे हथनि सां ज़हर ॾींदुसि। पोइ वधीक तुंहिंजी मर्ज़ी आहे त तूं मुंहिंजो पीछो करी या न करी। जो मां का अहिड़ी औरत न आहियां, मर्द खां बि वधीक चालाक आहियां, जे करे मां तुंहिंजो कम बि तमामु करे सघां थो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रावल ऐं सभु साथी मंठार जे इंतज़ार में हूंदा। जॾहिं बि मंठार ॿाहिरि निकिरंदो त पोइ रावल पंहिंजा सभु साथी गॾु करे रेस बालाजी खान जे मथां हमलो करण जी कोशिशि कंदो। बहरहाल हाली फ़िलहाल जी कोशिश इहा नाकाम थी वेंदी ऐं रेस बालाजी खान बची पवंदो। ऐं पोइ रावल खान बालाजी खान खे धमकाईंदो ऐं वरेल खान जेको आहे रावल खे चवंदो त इहो सुठो नाहे कयो, मूंखे जेको आहे रेस बालाजी खान जे मथां हमलो नाहे करणो, छो जो असां चाहियूं था त रेस बालाजी खान असां सां हिकु थी वञे ऐं असां पंहिंजा सभु परांदा ख़तमु कयूं, दुश्मनियूं सभु ख़तमु कयूं। अगरि जेकॾहिं असां दुश्मनियूं न ख़तमु कया त पोइ असांजा वीरान थी वेंदा, पोइ असांजे ॻोठनि जा ॻोठ तबाह थी वेंदा। उन जे करे रावल तूं मुंहिंजी ॻाल्हि सम्झ। रावल चवंदो चाचा जेसीं ताईं मां सिकंदर जो प्लान नथो कयां, जेसीं ताईं मुंहिंजे दिलि खे कॾहिं बि सुकून न मिलंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो मिठिल खान जेको आहे रेस बालाजी खान खे फुल जवाब ॾेई छॾींदो। उन खे चवंदो त मां पंहिंजी धीउ जो संग तोखे कॾहिं बि नथो ॾेई सघां, तूं रेस आहीं ऐं असां ग़रीब, असां कॾहिं बि तोसां नथा पुॼी सघूं। पोइ इन ॻाल्हि ते मिठिल घणो परेशान हूंदो। पोइ राबेल उन खां पुछंदो त तूं घर में अची करे तूं छाजे करे परेशान आहीं, को रेस बालाजी खान तोखे चयो छा? मिठिल खान चवंदो त हा धीउ रेस बालाजी खान जेको आहे तुंहिंजे संग पियो घुरे, तोसां शादी करण पियो चाहे, जेकरे मां हुनखे जवाब ॾेई वेठो त बहरहाल हू ज़बरदस्ती ज़रूरु कंदो। दोस्तों उम्मीद त कहाणी आई हूंदी, मूंखे पसंदि असांखे ॾींदा। हाणे चाहे त वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।